आदत आगा पूछा हर जुम्मे नमाज ते पाकिस्तान में मस्जिद गणियों लखन में हर जुम्मे नमाज ते मौलवी जुम्मो पढ़ी आज़ादी फलस्तीन जी मदद कर, आज़ादी कश्मीर जी मदद कर। पो कश्मीर आज़ाद थियो 75 साल चाहिए हर जुम्मे ते मौलवी हणी 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 पो कश्मीर आज़ाद थियो। मौलवी तो दुआ घुरन पिया लखे मौलवी हर जुमे ते पो फलस्तीन आज़ाद थियो मैं कोन थियो ठयो असांखे छॾियो असीं मौलवी बेअमल आहियूं। तबलीग जमात जो इज्तिमा तो थिए लखे माण्हू था अचनि पछाड़ी दुआ थींदी आहे अध कलाक जी रोई बुजुर्ग दुआ घुरंदा आहिनि या अल्लाह कश्मीर जी मदद कर या अल्लाह पाकिस्तान जी हिफ़ाज़त कर। पो उन्हनि जी दुआ कम कयो ओड़े जोड़ा अंधी जड़ी माइटन दड़ी सोरे जन कश्मीर आज़ाद कोन थियो ठयो असांखे छॾियो तबलीग वारनि खे बि छॾियो मके मदीने में जेको अल्लाह जे घर जे अॻियां मुसले ते बीठो आहे कारी अब्दुर्रहमान सुदैस होड़ा मस्जिद नबी में रोजे रसूल के पासे में बीठो है नमाज में पढ़ाए दुआ पिया घुरन या अल्लाह फलस्तीन की मदद कर या अल्लाह पाकिस्तान की मदद कर या अल्लाह कश्मीरी की मदद कर। सालन का वठी दुआ पिया घुरन बैतुल्लाह में रोजे रसूल में अन्या ताई कुछ कोन तो थिए न कश्मीर तो आजाद थिए न फलस्तीन तो आजाद थिए। मुझा दोस्तों हिकड़ा कम दुआ सा थींदा आहिनि हिकड़ा कम जिहाद सा थींदा आहिनि जेके कम जिहाद वारा आहिनि से उल्टा है तवा दुआ दे विदान ये दुआ साल कौन थींदा ये जिहाद साल थींदा। नारे तकबीर सबीलना 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 सबीलना। आओ तो तवा का पूछा अल्लाह जो रसूल 313 मुजाहिद वठी बदर जे मैदान ते आयो रसूलुल्लाह 700 मुजाहिद वठी ओहद जे मैदान ते आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1500 सहाबा वठी हुदैबिया जे मैदान ते आयो रसूल फौज वठी खैबर वियो रसूल फौज वठी हुनैन ते वियो रसूल फौज वठी फतेह मक्के ते आयो रसूल फौज वठी तबूक ते वियो रसूल का मथे बे कंहिंजी दुआ कबूल थी थी रसूल मस्जिद में वही बरकात नफिल पढ़ी अल्लाह से ये दुआ घुरिया अल्लाह से इनजी बेड़ी बोरे छॾ कम थी वञिया पर रसूल दुआ ते कोन भाड़ियो रसूल फौज वठी मैदान ते अची नारो हणी उम्मत के समझायो त हे कम जिहाद सां हल थींदा बदरन सां हल थींदा तलवार सां हल थींदा दुआ सां हल कोन थींदा। मुंहिंजा दोस्त दुआ जो वक़्तु गुज़री वियो हाणे वक़्तु जिहाद जो आहे लही अचो मैदान ते।